अंत मसक अंत मत मत ना मां चलो सजो इंतजाम मुझे मतो लॻल तो मरी भी दो मां वेल में आहियां मां फाथो आहियां मरी वेंदो न बचंदो न बचंदो ओ दाम जा भारो दोस्तो अजीजो बस गाल पुछा न कयो मरी वेंदो इहो सॼो खून जो इंतज़ाम मुंहिंजे मथां लॻंदो मुंहिंजे मथां लॻंदो ऐं मां छो फाथो छो वेल में पइजी वियुसि अंत मस कांडेरा पीर न खाए कन हा मामा बिरोही तू सच थो चवे अबो भी न मरी वियो आहे जेकॾहिं अबो मरी वञे हा न पोइ बि मूंखे ॾुख न थिए हा मरी वेंदो कुछ तो बिनफिन न ने ना देर खाए कक त माई न खाए कंद भला मामा बिरोही जेकॾहिं ज़ाल मरी वञे हा न त मां मिठाइयूं विरायां पर मरी वेंदो मुंहिंजा पैसा लुड़ी वेंदा मुंहिंजी ज़ाल बि जीअरी आहे मरी वेंदो बावा न खाए कंद बल देर खाए का खुदा न मार पवई मां चयो न ॾाढो बि न मरी वियो उहो बि जीअरो आहे पर इहो मरी वेंदो इहो सॼो इंतज़ाम मूं ते ईंदो ऐं मुंहिंजा पैसा लुड़ी वेंदा छा थियो कांडेरा खेर त आहे अदा शौकत अली खान बस पुछा न कर मां चयो न मरी वेंदो दाए त सही न ॿुधाईंदे न त ख़बर कीअं पवंदी ओ मुंहिंजा भाइरो दोस्तो असल में ॻाल्हि इहा आहे त मां वल्लू बरोच खां व्याज में गॾु वरितो आहे 50,000 रुपयो ॾिनोमांसि ऐं गॾु लिखतो आहे बीमार जेकॾहिं गॾु मरी वियो न त मुंहिंजो 50,000 फोक थींदो ऐं उतर में लख रुपयो मांखे वठंदो मरी वेंदो तोखे चयो कंहिं त वलू बरोच खां गॾो गिरवी करे वठ मांखे कहिड़े कारे नाग खाधो मामा कांडेरा वलू बरोच वॾो ठग अथई वलू बरोच जा सॼा कॾह बीमार हा मामे जा भाणेजा तो सही चयो इहो वलू बरोच वॾो ठग आहे माता बि ठगी करे मांखे बीमार गॾ ॾेई 50,000 मांखे वठी वियो आहे मरी वेंदो कोन बचंदो हाणे मां वञां थो हेॾी कॾहिं जो सुठे डॉक्टर जो इलाज थो करायां न त इहो कॾहिं मरी वियो न त हिनजो खून मुंहिंजी ॻिची में पवंदो ऐं मुंहिंजा पैसा बि वया मां इन मां कमाया सिर्फ़ महीने में 10,000 50,000 मुंहिंजो रहंदो वियो सियाणनि सच चयो आहे जेसि ताईं लालची ज़िंदा आहे त ठग बुख न मरंदा मरी वेंदो अस्सलाम वालेकुम ख़वातीन हज़रात तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV ऐं असांजी शोबिस न्यूज़ नाज़रीन ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 215 किस्त जे हवाले सां मां अव्हांखे कंप्लीट अॼु डिटेल ॾियण वारो आहियां त 215 एपिसोड में छा थींदो ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा रबन सां इंसाफ़ थींदो या न 100% मां अव्हांखे गारंटी सां ही स्टोरी जी वन लाइन ॿुधाइण वारो आहियां पर सभ खां पहिरियों अव्हांखे हिकु ॿी ख़ुशीअ जी ख़बर ॿुधायां त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी चौथी किस्त सुभाणे शाम 7 बजे असांजी HD TV यूट्यूब चैनल ते हलंदी यादि हुजे त हिन ड्रामे में बि अव्हांजा मनपसंद अदाकार शामिल आहिनि जी हा कमाल ख़ान बि हिन ड्रामे में आहे ऐं आज़म मेंगल आहे अब्बास गुल आहे रिमशा शहज़ादी आहे एस भट्टी जो भी सुभाणे वारी किस्त में जो है सीन ईंदो एस भट्टी जो किरदार भी अवां ॾिसंदा
ऐं एस भट्टी जो पुट बि आहे, तमामु सुठी अदाकारी कई आहे, न्यू टैलेंट अदाकार आहे। पर अब्बास गुल बि आहे ऐं रिमशा शहज़ादी त आहे, उनखे तव्हां सुञाणींदा आहियो। पर ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में बि ज़हर ज़िंदगी जा तक़रीबन अदाकार आहिनि ऐं अञा बि उनखां वधीक कुझु अदाकार जीअं त इस्माइल चांडियो ज़हर ज़िंदगी ड्रामे में न आहे त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में आहे, ऐं उनखां पोइ अब्बास गुल बि ज़हर ज़िंदगी ड्रामे में न आहे त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अब्बास गुल आहे। आज़म मेंगल ज़हर ज़िंदगी ड्रामे में बि आहे ऐं असांजे HD TV जे ड्रामे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में बि आहे। सो तमामु भला अदाकार हिन ड्रामे में आहिनि, तमामु ज़बरदस्त कहाणी आहे। हिन कहाणी में ज़हर ज़िंदगी ड्रामे खां काफ़ी मुख़्तलिफ़ कहाणी आहे, छो त हुन में सिर्फ़ु ॿारहाड़ी ॾेखारी वई आहे, पर हिन कहाणी में शहर जी कहाणी बि आहे ऐं ॿारहाड़ी जी बि आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी चौथीं क़िस्त ॾिसणु न विसारींदा, सुभाणे शाम 7 बजे असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। नाज़रीन, हिन खां अलावा के ॿुधायां त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 215 क़िस्त में फ़ैसिलो अञा बि कंप्लीट थींदो, छो त रईस गफ़ार ख़ान 214 क़िस्त में चई चुको आहे त जेकॾहिं 3 या 4 ॾींहं लॻनि था फ़ैसिले में त को मसइलो न आहे, पर फ़ैसिलो मां निर्वार करे बीहारींदुसि, जेको बि मीरा जो असुलु ॾोही हूंदो उनखे निर्वार कंदुसि। नाज़रीन, ज़ाहिर आहे रईस गफ़ार ख़ान जॾहिं पाण चवे पियो, इन जो मतिलबु त इहो फ़ैसिलो 5-6 क़िस्तूं हिते ई हलंदियूं ऐं कमाल ख़ान जेको आहे त ओठे रबन ऐं सभिनी किरदारनि जी ओताक़ ते मौजूदगीअ में ॻोठ में कहिड़ा जेको आहे त ज़ुल्म कंदो, कहिड़ा कहिड़ा कारनामा सर अंजाम ॾींदो, इहो तव्हां बि सम्झी सघो था। पर छा रईस गफ़ार ख़ान असल ॾोही खे निर्वार करे सघंदो या अञा बि कमीने कमाल ख़ान खे वधीक मोहलत मिलंदी वेंदी? दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु ज़बरदस्त किरदार आहिनि ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान जो जेको किरदारु आहे उहो ॾाढो ई ख़राबु किरदारु आहे, छो त उन केतिरनि ई माण्हुनि सां ज़ुल्म कया आहिनि ऐं केतिरनि ई जेको आहे त केतिरा ई दफ़ा हुन रबनि ऐं रबनि जे घर जे मथां जेको आहे त तमामु घणियूं नाजाइज़ूं कयूं आहिनि, ॾाढाइप कई आहे। सो हाणे कमीने कमाल ख़ान सां छा थींदो? कमीने कमाल ख़ान सां जेकॾहिं को सही तरीक़े सां रईस गफ़ार ख़ान फ़ैसिलो कंदो त पोइ कमीने कमाल ख़ान खे थी बि सघे थो त सज़ा बि मिले। पर ज़हर ज़िंदगी ड्रामे में 215 क़िस्तूं थी चुकियूं आहिनि, पर अञा ताईं कमीने कमाल ख़ान खे कंहिं निर्वार नाहे कयो, जॾहिं त 160 क़िस्त में मीरा खे कमाल ख़ान अगवा कयो हो। अॼु पूरा 3 महीना गुज़री चुका आहिनि। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी, जेको सुभाणे शाम 7 बजे हलंदो, असांजी HD TV यूट्यूब चैनल ते ॾिसणु न विसारींदा। ऐं हीअ सीन बि अव्हां ॾिठी हूंदी, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे चौथीं क़िस्त जो ही सीन आहे। तमामु सुठी क्लिप आहे, मज़ाहिया क्लिप आहे, अव्हांखे एंटरटेन करण जे लाइ। सभ खां पहिरियां मां हिकु वीडियो रखंदो आहियां जेका रियल वीडियो हूंदी आहे, उनखां पोइ मुंहिंजी वॉइस हूंदी आहे, छो त काफ़ी सारा दोस्त मुंहिंजी वॉइस ॿुधी ॿुधी बेज़ार बि थी विया आहिनि। सो असांखे ख़बर पवंदी आहे, जेकॾहिं अव्हां चओ या न चओ त का ॻाल्हि न आहे। पर ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी, जेको तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, हिन ड्रामे में बि अव्हांजा मनपसंद अदाकार आहिनि। जी हा, अब्बास गुल आहे, इस्माइल चांडियो आहे, एस भट्टी आहे, आज़म जान मेंगल आहे, अकबर उतरादी आहे, सजाद समो आहे, महबूब शेख आहे, महबूब कुरैशी आहे, इरशाद भट्टी आहे, शाबान शाकिर आहे, रिमशा शहज़ादी आहे, लाइबा बलोच आहे ऐं शमा मंगी भी हिन ड्रामे में आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे के ॾिसणु न विसारींदा, तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तमामु बहितरीन अदाकार, सीनियर अदाकार हुजनि या वरी नवां अदाकार, तमामु सुठी उन्हनि महिनत कई आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कुछ दोस्त नवां भी हुआ, असां ऐड हलाई असीं त जेकॾहिं अव्हां कमु करणु चाहियो पिया त असां अव्हांखे ज़रूरु मौक़ो ॾींदासूं। ईअं ई काफ़ी सारनि दोस्तनि असां सां राब्तो कयो ऐं असां उन्हनि खे हिन ड्रामे में मौक़ो बि ॾिनो आहे ऐं अव्हां उन्हनि नवनि किरदारनि खे, नवनि अदाकारनि खे बि ॾिसंदा, तमामु घणो तव्हांखे मज़ो ईंदो, छो त नवनि अदाकारनि खे जेकॾहिं असां मोट न ॾींदासीं, मौक़ो न मिलंदो उन्हनि खे, त उहे कीअं असांजे साम्हूं सीनियर अदाकार ज़ाहिर थींदा। ज़ाहिर आहे हर अदाकार
माँ जे पेट खां सिखी न ईंदो। ही दुनिया स्टेज आहे, हिन दुनिया में हर माण्हू अची करे कुझु न कुझु सिखंदो आहे। ज़ाहिर आहे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में बि असां उनखे सिखण जो मौक़ो ॾिनो आहे। काफ़ी सारा दोस्त आहिनि, तमामु नवां चेहरा ऐं ख़ूबसूरत चेहरा, न्यू टैलेंट अदाकार आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में तमामु बहितरीन किरदारनि सां मुश्तमिल ही कहाणी आहे। न सिर्फ़ु ॿाराड़ी जी, पर हिन में ॻोठ जी कहाणी बि शामिलु आहे ऐं शहर जी कहाणी बि शामिलु आहे। तमामु ज़बरदस्त कादन कबूतरी जो किरदारु आहे ऐं ॾाॾू कबूतरी जो किरदारु आहे ऐं कमीने कमाल ख़ान जो किरदारु आहे, सरदार ख़ान जो किरदारु आहे ऐं इन में तमामु सुठा वलू बरोच मज़ई अदाकार आहे। तमामु घणो फ़नी वलू बरोच जो किरदारु आहे ऐं कांडेरे व्याजखोर जेको अकबर उत्तरादी करे पियो, जेको अव्हां ॾिठो बि हूंदो, गॾहनि जो वापारी, उन जो किरदारु आहे। तमामु बहितरीन किरदार आहिनि ऐं कादन कबूतरी जे पीउ आज़म मेंगल जे वालिद साहब जो किरदारु कयो आहे उस्ताद अहमद अली दायो, तमामु मोस्ट सीनियर अदाकार आहे। ऐं कमाल ख़ान जे पीउ जो किरदारु अदा कयो आहे उस्ताद गुल मुनीर गुल। ऐं इन खां अलावा ज़ाकिर खोसो आहे, रफ़ीक जान लेगारी आहे, इमदाद हुसैन लाशारी आहे, आशिक नवाज़ आहे, ख़ादिम हुसैन खखराणी आहे, यार मोहम्मद बुअड़ है। काफ़ी सारा दोस्त आहिनि जेके असांजी HD TV यूट्यूब चैनल जे ड्रामे ज़हर थी ज़िंदगी में कमु करे रहिया आहिनि। तमामु ज़बरदस्त मौक़ो आहे दोस्तो। जेकॾहिं अव्हां बि कमु करणु चाहे पिया त 20 क़िस्तूं हिन वक़्तु ठही चुकियूं आहिनि। 20 क़िस्तुनि खां जेकॾहिं अव्हां मथे कमु करणु चाहे पिया त इनशाला अव्हांखे ज़रूरु मौक़ो मिलंदो। अव्हां असांजी वीडियो जे स्क्रीन जे नंबर ते व्हाट्सअप कंदा पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं हिकु फ़ोटो। छो तो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। अव्हांखे मौक़ो फ़राहम करे पियो। हिन ड्रामे में जेकॾहिं अव्हां कमु कंदा त अव्हांखे कमु मिली सघे थो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी रिकॉर्डिंग शदाद कोट, उस्ता मोहम्मद ऐं जैकबाबाद जे शहरनि में हले पई। आस पास जा जेके बि दोस्त आहिनि, जीअं शिकारपुर थियो, लाड़काणो थियो, कंबर थियो, या वरी जेको आहे त जैकबाबाद थियो, झटपट थियो, डेरा मुराद थियो, कहिड़ा बि दोस्त आहिनि इन इलाइक़े जा, उहे असां सां राब्तो करे व्हाट्सअप नंबर जेकॾहिं उन्हनि खे न आहे त हाणे साईं नोट कंदा 0302390181। हिन व्हाट्सअप नंबर ते पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं हिकु फ़ोटो असांखे व्हाट्सअप कंदा। इनशाला असां अव्हांखे ज़रूरु सुठो मौक़ो ॾींदासीं। तमामु ज़बरदस्त मौक़ो अव्हांखे मिलंदो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां आहे। दोस्तों ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कहाणी तमामु मज़बूत कहाणी आहे, पर असीं जुमे ते ही ड्रामो हलायूं पिया, सो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। पर हींअर असां सोचियो आहे त हर इतवार वारे ॾींहुं हिन खे ड्रामे खे शाम जो हलायो वञे। सो काफ़ी सारो रमज़ान मुबारक जो बरकत महीनो आहे। असीं थोड़ा बिज़ी भी आहियूं, रमज़ान शरीफ़ भी हले पियो, सो एडिटर भी असांजो थोड़ो जेको सुस्त आहे। असां जेकॾहिं हुनखे प्रेशर ॾींदासीं त पोइ कमु ख़राबु थी वेंदो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां, ज़हर ज़िंदगी ड्रामो हुते तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु बहितरीन अदाकार आहिनि, तमामु बहितरीन जेको आहे त उन्हनि सुठे तरीक़े सां उन्हनि परफॉर्मेंस कई आहे, तमामु सुहिणी परफॉर्मेंस कई आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 215 क़िस्त में छा रईस गफ़ार ख़ान फ़ैसिलो कंदो? दोस्तों मूंखे नथो लॻे त रईस गफ़ार ख़ान को इंसाफ़ जो फ़ैसिलो कंदो या वरी रबनि सां कॾहिं इंसाफ़ बि थींदो। जेसीं ताईं रबनि हथ में बंदूक खणी पंहिंजो इंसाफ़ पाण न कंदो, तेसीं ताईं रबनि जो इंसाफ़ केर बि न करे सघंदो। हाणे रबनि खे पंहिंजे हथनि में बंदूक खणी करे पाण इंसाफ़ वठिणो आहे। हर माण्हू जे मथे ते बंदूक रखी कंहिं न कंहिं माण्हू खां पंहिंजे असल ॾोही ताईं हू पुॼी सघे थो, जेकॾहिं बंदूक हथ में करे कंहिं न कंहिं माण्हू खे निशानो करे। ज़ाहिर आहे जेकॾहिं ईअं न कंदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में अव्हांखे हिकिड़ी ॿी मां ॿुधायां त हिन सॼी 300 क़िस्तुनि ते ड्रामो हलण वारो आहे। 200 क़िस्तूं हली चुको आहे, पर हिन पूरे ड्रामे में SHO सूबेदार न ॾेखारियो आहे। हिन जो मतिलबु त मुनसिफ़ ऐं इंसाफ़ करण वारो सिर्फ़ु रईस गफ़ार ख़ान बि आहे। पर छा हाणे रईस गफ़ार ख़ान जी अदालत में बि इंसाफ़ न मिले त पोइ आख़िर रबनि जहिड़ो मज़लूम वीचारो काॾे वञे? आख़िर रबनि इंसाफ़ कीअं मिलंदो? रबनि आख़िर कहिड़े तरीक़े सां पंहिंजो इंसाफ़ वठी सघे थो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 215 क़िस्तुनि ताईं बि रबनि वीचारे खे इंसाफ़ न मिलियो ऐं कमीने कमाल ख़ान पहिरीं क़िस्त में ई मीरा जी लॼ लुटण जी कोशिशि कई। उन वक़्तु हालार अची वियो। हालार जो किरदारु तमामु ज़बरदस्त हुयो, असद कुरशी करे पियो ऐं उनखां पोइ
हालार खे बि शायदि मज़ो न आयो असद कुरैशी खे। उन बि जेको आहे 20-25 किस्तनि खां पोइ ड्रामे में जेको आहे पंहिंजो कैरेक्टर कटराए छॾियो ऐं ग़ाइबु थी वियो। नाज़रीन, हालार जो किरदारु तमामु ज़बरदस्त किरदारु हुयो, तमामु बहितरीनु किरदारु हुयो, तमामु जान हुई उन किरदार में। पर हालार जे कटिजण खां पोइ रबन ऐं राणे वारा तमामु घणा फेमस थी विया। उन्हनि जो तमामु घणो किरदारु लॻो ऐं तमामु ज़बरदस्त किरदारु हुयो। हालांकि हालार जो साइड ऐं सपोर्टिंग किरदारु हुयो, पर हालार जो ड्रामे में हुजणु हिकिड़ी वॾी चाहत हुई। तमामु घणी व्यूअरशिप मिले पई हालार जे हवाले सां, छो त बतौर असद कुरैशी सदोरो जेकॾहिं कंहिं ड्रामे या फिल्म में हुजे त उते ज़ाहिर आहे माण्हुनि जो हजूम ज़रूरु थींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में असद कुरैशी ग़ाइबु थी वियो, ज़ाहिर आहे उनखे मज़ो न आयो हूंदो। ऐं नाज़रीन, रईस गफ़ार ख़ान जो किरदारु तमामु मज़बूत किरदारु हुयो, तमामु सुठो किरदारु हुयो रईस गफ़ार ख़ान जो। जेकॾहिं उहो असद कुरैशी खे ॾिनो वञे हा बि तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस करे वञे हा, पर असल में डायरेक्टर ऐं जेको आहे त मैनेजमेंट वारनि जी पॉलिसी हुई त असद कुरैशी खे सिर्फ़ु हिन ड्रामे में इस्तेमालु कयो वञे। जीअं 20-25 किस्तनि खां पोइ असद कुरैशी जेकॾहिं न हूंदो त को फ़र्क़ु ई न पवंदो। पर बहरहाल उन वक़्तु बि कमीने कमाल ख़ान असद कुरैशी सां तमामु घणियूं ॾाढायूं कयूं, हालार जे किरदार सां ॾाढायूं कयूं ऐं ओठ जी भेण कुलसूम खे इस्तेमालु कयो। ऐं हींअर ओठ जी भेण कुलसूम बि हिन ड्रामे में ज़ाहिर न आहे, ना ई वरी फ़क़ीर ज़ाहिर आहे, ना ई वरी फ़क़ीर जो पीउ ज़ाहिर आहे। तमामु घणा किरदार खैरू बि हाणे ड्रामे में ज़ाहिर न आहे, तमामु घणा किरदार ड्रामे में कटिया विया आहिनि, तमामु ड्रामे में जेको आहे किरदारनि खे खुटायो वियो आहे, ना ई उन्हनि जो वाइंड अप ॾेखारियो वियो आहे। आख़िरी ही किरदार ऐं अदाकार विया त विया काॾे। सो नाज़रीन, इस सस्पेंस तमामु घणो आहे ड्रामे में, तमामु घणी सस्पेंशन जे हवाले सां तमामु घणा माण्हू इनखे चाहिनि पिया। सो किरदारनि खे उहे ॻोल्हनि नथा त उहे किरदार काॾे विया। ग़लतियूं हर ड्रामे में थींदियूं आहिनि, हर ड्रामे में कंहिं न कंहिं अदाकार खे ग़ाइबु कयो वेंदो आहे। ज़ाहिर आहे को अदाकार अगरि कंहिं डायरेक्टर या मैनेजमेंट वारनि खे रिस्पॉन्स न ॾींदो त उनजो किरदारु कटियो वेंदो आहे या वरी को टाइम न ॾींदो। सो नाज़रीन, असांजो इहो टॉपिक न आहे, टॉपिक आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी, जंहिंजी मां फस्ट में ई उथंदे हिन वीडियो जी फस्ट में क्लिप ॾिठी हूंदी। अकबर उत्तरादी कांडेरो व्याजखोर जॾहिं वलू बरोच जो ज़िक्र करे थो त वलू बरोच उनखे जेको आहे हू उनजो गॾा बीमार थी पियो आहे वलू बरोच, हाणे छा थींदो। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे तमामु ज़बरदस्त जेको आहे त इन में बहितरीनु किरदारनि ते मुश्तमिल आहे, बहितरीनु अदाकारनि ते मुश्तमिल आहे। हिन ड्रामे खे ॾिसण न विसारींदा, तमामु ज़बरदस्त बहितरीनु ड्रामो आहे असांजी सिंध जो, ऐं सिंध जा केतिरा ई अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण न विसारींदा दोस्तो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त आहे। यादि हुजे ही ड्रामो हर जुमे ते शाम 7 बजे हलंदो आहे, पर हिन हफ़्ते जुमे ते न हली सघियो एडिटिंग जी मैनेजमेंट जी वजह खां। तो सो ही ड्रामो हाणे सुभाणे 7 बजे इंशाल्लाह ज़रूरु ही 7 बजे असांजी HD TV यूट्यूब चैनल ते अपलोड थींदो। सुभाणे ॾिसण न विसारींदा ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो सिर्फ़ु असांजी HD TV ते। दोस्तो, असां अव्हांखे तमामु घणी गुज़ारिश कंदा आहियूं त जेकॾहिं अव्हां असांजी HD TV ते पहिरियों दफ़ा हीअ वीडियो ॾिसी रहिया आहियो या असांजी HD TV ते पहिरियों दफ़ो विज़िट कयो था त काइंडली असांजी HD TV खे लाइक बि कयो ऐं हिन वीडियो खे लाइक बि कयो, हिकिड़ो सुठो कमेंट बि कयो, पर सब्सक्राइब ज़रूरु करो दोस्तो। सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस घटि नाहे थींदो, इहा ॻाल्हि त हक़ीक़त आहे, पर सब्सक्राइब करण सां असांजी वॾी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे, तमामु घणी दिलि वॾी थींदी आहे। सो असांखे दोस्त सब्सक्राइब कंदा आहिनि ऐं असांखे दोस्त चाहींदा आहिनि। सो असां महिनत कंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं त असां अव्हांखे सुठी इंफॉर्मेशन ॾियूं, सुठी अपडेट ॾींदा रहूं ड्रामे जे हवाले सां तमामु घणी। सो नाज़रीन, हाणे असां हिकिड़ो नओं सेगमेंट ठाहियूं पिया असांजी HD TV यूट्यूब चैनल प्लेटफॉर्म ते हिकिड़ो प्रोग्राम त सो ड्रामा सिंधी कीअं ठहंदा आहिनि, उन्हनि जी रिकॉर्डिंग कीअं थींदी आहे। सो उहो सभु कुझु असां अव्हांखे ॾेखारींदासूं त कीअं कहिड़े तरीक़े सां ड्रामा रिकॉर्ड थींदा आहिनि। अव्हां ॾिसंदा तमामु घणो अव्हांखे मज़ो बि ईंदो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण न विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV ते। दोस्तों, हाणे असांजो बि वक़्तु गुज़ारी थियण वारो आहे ऐं इफ़्तारी जो टाइम बि आहे, रोज़ा इफ़्तार बि करिणो आहे। सो असां अव्हांखे इजाज़त घुरंदासूं, पर आख़िर में वरी बि तव्हांखे गुज़ारिश कंदासूं त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो ॾिसण न विसारींदा। इंशाल्लाह सुभाणे शाम 7
7 वजे असांजी HD TV ते ज़हर थी हुई ज़िंदगी ड्रामे जी चौथी किस्त अपलोड कई वेंदी। तमामु ज़बरदस्त किस्त है, तमामु सुठा अदाकार आहिनि। इनमें एस भट्टी जो भी सीन है, अकबर उत्तरादी जो सीन है, आज़म एंगल जा भी तमामु घणा सुठा सीन आहिनि हिन ड्रामे में। सुभाणे वारी किस्त तमामु घणी मज़ेदार किस्त है। सुभाणे वारी किस्त खे ॾिसण न विसारींदा। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल ते सुभाणे शाम 7 वजे ज़हर थी हुई ज़िंदगी ड्रामो हलंदो। इन ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। तमामु घणी ज़बरदस्त किस्त अचण वारी है। सुभाणे तमामु बहितरीन किरदारनि सां ही किस्त भरियल हूंदी। तमामु घणो मज़ो हूंदो, तमामु घणो एक्शन भी हूंदो, तमामु घणी मज़ा भी हूंदी, तमामु घणो इस्लाह भी हूंदो। सो नाज़रीन, सुभाणे वारी जेको आहे त किस्त खे ॾिसण न विसारींदा। तमामु सुठी किस्त आहे, तमामु ज़बरदस्त किस्त आहे हिन ड्रामे खे। ऐं असांजी HD TV यूट्यूब चैनल खे प्रोमोट कंदा ऐं नवनि टैलेंट अदाकारनि खे प्रोमोट कंदा। पंहिंजो ख़ूब सारो ख़्यालु रखंदा, ॾिसंदा रहंदा। सिर्फ़ु असांजी HD TV। जाॾे पे ताॾे ख़ैर। अल्लाह हाफ़िज़। यार का दन परेशान थो लगी। यार कुर्बू सोचां थो त अलाए तो में निभागा, अलाए मुंह में निभागा, या वरी असांजो ही कबूतर निभागो आहे। जॾहिं बि बाज़ीअ ते वञूं था त असुल खटियल बाज़ी हारायूं था पिया। मां सम्झां थो त इनमें कंहिं न कंहिं जो निभाग ज़रूर आहे जेको विचड़े थो। कदन मूंखे ख़बर पई आहे त इहे ॾाॾू वारा शहर खां बादाम ऐं पिस्ता आणनि था ऐं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं दवाऊं था आणनि जेके पंहिंजे कबूतरनि खे खाराइनि था। पोइ कबूतर वञे थो आसमान ते, उते सफ़ा यख थी बीह रहे थो। जॾहिं उन्हनि जो नशो थो पूरो थिए पोइ उहे तॾहिं वञी आसमान खां था लहनि। हाणे ॻाल्हि आई सम्झ में न। इन जो मतिलबु त न कादू जे कबूतर जो ॾोह सॼो ॾोह इन्हनि ॾाॾू वारनि जो आहे जेके निभागा असां सां बेईमानी था कनि। बस यार कादन, बेईमानी वरी कहिड़ो दुकान था हलाइनि। जुआ में त हलंदी ई बेईमानी आहे। हा यार कुर्बू, चवी सच तो यार। जुआ त मना बेईमानी। यार ॻाल्हि ॿुध मुंहिंजी। यार जेकॾहिं तूं न मूंखे शहर खां इहे दवाऊं आणे ने त पोइ ॾिस कादू जे कबूतरनि खे कीअं था मुल्क सॼो ईअं रही करे ॾिनी। हा जाई चओ कादन। कादूअ खे कसम आहे पंहिंजे कारियर कबूतर जो। तूं रुगो हिकु चक्कर मूंखे इहे दवाऊं ऐं सुयूं आणे ॾे न त पोइ ॾिस तूं हिन कादूअ जा कहर पूरो लख रुपयो जेकॾहिं बाज़ी ते न लॻायां त पोइ चइजांइ। पोइ न जॾहिं मूं वारो इहो कारियर कबूतर आसमान ते उॾामंदो पोइ तूं वेठो ॾांतारी खणी पैसा मिड़जा पैसा। हा कादन, दवाई त मां तोखे आणे ॾियां, पर जेको बाज़ी में लख रुपयो लॻाईंदे त उहो केॾां आणींदे। वटि जेकी माल मॾी हुई उहा कुझु जुआ में खपाए छॾई, कुझु जेको आहे त कबूतरनि में खपाए छॾई। हाणे 1 लख रुपयो तो वटि किथां ईंदो? वाह कुर्बू वाह जो ठहियो ई। यार मूंखे नथो लॻे त तूं कादूअ जो दोस्त आहीं। अरे जेकॾहिं कादूअ जो घर ख़ाली लॻो पियो आहे त छा थी पियो? अरे बाक़ी हेठा टपूट बूट सूट छाजा न चरिया। अरे उहो बि चवंदा न त माण्हूअ जो बूथ ऐं बूट चमकदड़ हुजे पोइ मुल्क मौला जो भरियो पियो आहे। किथां न किथां पैसा आणींदासीं। जॾहिं माण्हू गुलाम अली खोसे जहिड़े खे ट्रैक्टर उधर ते ॾेता, मूंखे को लख रुपयो कोन ॾींदो। हा ठीकु आहे त पोइ कादन ॾे 2000 रुपया, वञी शहर मां दवाई वठी अचां। वाह कुर्बू वाह, सफ़ासुल मुसलसल गरीब भई। अचे 2000 न खोड़ 2000 अचे 1 2 सोड़े मुंहिंजे जा 2000 रुपया वठे तई। वाह वाह, हाणे ॾे दवाऊं खाइण ॾाढो खे पूरो। हा